मोटरसाइकिल जी चेन ढीली थी वई हुई, उहा टाइट कराए ऑयल चेक कराए सिधो पहुतुसि पिपरी लतीफ़ लांघा जी सैलून वटि। नौजवान बुज़ुर्ग वेठा, उनखे सलाम करे हथु ॾिनो, लतीफ़ खे हथु ॾिनो। वेठुमि ख़ाली कुर्सीअ ते, हथु घुमायो त वार वॾा थी विया। लतीफ़ खे चयो यार वार ठाहे। लतीफ़ वार ठाहे अहिड़ो त मथे ते ज़ोर ॾिना जो करार अची विया। उन खां पोइ पहुतुसि गुलशन हदीद ॿारनि खे खणी अलाह वारी चौरंगी क्रॉस करे सिधे हथ ते स्टूडेंट मार्ट हुयो। मुंहिंजी धीउ अनाया जा कपिड़ा फिटी बि विया ऐं थोरा फाटी बि पिया हुआ। अनाया चयो पापा मूंखे स्कूल जी ड्रेस वठी ॾे। स्टूडेंट मार्ट तां अनाया खे ड्रेस वठी ॾिनी, काउंटर ते पैसा ॾिना ऐं पोइ सिधो ॿाहिरि आयासीं। ॿारनि खे विहारे पहुतासीं वञी बख़्तावर रोड, जिते LCD जो रिमोट वठिणो हो। रिमोट वारे चयो रिमोट वारे चयो त यार 500 वारो बि अथव, 250 वारो बि अथव। मूं चयो यार मां ग़रीब माण्हू आहियां, मूंखे 250 वारो ॾे। 250 वारो रिमोट वठी करे ॿारनि खे विहारे सिधो बलोच ऑयल चेंज ऐं कार वॉश वारे वटि आयुसि। पिपरीअ में जेको मूं ऑयल चेक करायो उहो तमामु कारो थी चुको ऐं ख़तमु थी चुको हो। नौजवान खे चयो त यार हिन जी ऑयल चेंज कर। ॿार खेॾण लॻा। नौजवान तगारी खणी आयो, तगारी मां सॼी कारी ऑयल कढियईं ऐं पोइ उहो नओं ऑयल जेको आहे सो पाइप वसीले मोटरसाइकिल में पूरो लाथईं। बाज़ारि पहुतासीं। उन खां अॻु में मल्हार खे चयो त 50 जा कोका वठी आ। मल्हार 50 जा कोका वठी आयो। उन खां पोइ मां पहुतुसि सिधो बाज़ार में टेबलुनि जा थाह लॻा पिया हूंदा आहिनि। जेतिरियूं टेबलूं लॻाइणियूं हूंदियूं आहिनि उहा हिकु हिकु टेबल खणी करे स्टॉल ते पहुचाए करे ऐं उते टेबल खे कोकनि सां ॻंढिणो हूंदो आहे, जीअं हेॾे होॾे थिड़े थाबड़े न किरे न। उन खां पोइ गीदे में कोका विझी करे ॿारनि खे खणी पंहिंजे सोसाइटी आयुमि, पंहिंजे ॿारनि खे घर छॾे। उन खां पोइ वरी मां आयुसि पिपरी करा एस्टेट एजेंसी ते, जिते असां वेहंदा आहियूं 5-8 ॼणा 15 ॼणा दोस्त। प्रॉपर्टी वग़ैरह ज़मीनूं वग़ैरह किथे कीअं थियूं सेल थियनि उहा वरी हिकिड़ी मालूमात वठण लाइ उन जे बारे में कचहरी ऐं गपशप कंदा आहियूं। हीअ पिपरी आहे जिते असां वेहंदा आहियूं इकरा एस्टेट एजेंसी ते। दोस्तनि सां कचहरी खां पोइ दिलि चयो त सूप पीजे। सूप पीअण लाइ मां आयुमि आमिर भुटे वटि। आमिर भुटे सूप तयारु करे कारा मिर्च विझी करे मूंखे तयारु करे ॾिनो ऐं पी करे सिधो मां आयुमि घरु।